जी नाज़रीन आसाम ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। बख्शापुर डुमकिन जे धरणे जो असर पुलिस डुमकी बिरादरी जे मुगी खे बाज़ियाब कराए वरितो। कंदकोट लॻु एसएसपी कश्मीर रोयल खोसो जी हिदायतुनि ते मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ कचीवाड़ा इलाइक़े में सर्च ऑपरेशन पुलिस पारां मुगवी आतिफ़ डुमकी खे बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। मिली ॼाण मूजिबि कश्मीर ज़िले जी पुलिस मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जो सिलसिलो हलंदड़ आहे। एसएसपी कश्मीर रोयल खोसो जी हिदायतुनि ते कश्मीर जी स्पेशल टीमुनि एसएचओ दुरानी महर ऐं उन जी टीम दुरानी महर थाणे जी हद कचेवाड़ा इलाइक़े में सर्च ऑपरेशन दौरान 10 ॾींहं अॻु बख्शापुर मां अगवा थियल मुगवी आतिफ़ डुमकी खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त मुगवी जी बाज़ियाबी जी ख़बर घर पहुचण ते ख़ुशी वारो माहौल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।